पागारे पंहिंजी हुर जमात जे ख़लीफ़नि खे बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वाहर जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हुर जमात बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे मुतासिरनि खे जमात खाने में तरसाए 3 वेलनि जी मानी जो इंतज़ाम कयो वञे। पीर पागारे पंहिंजे हुर जमात जे ख़लीफ़नि खे बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वाहर जो हुकुम ॾेई छॾियो। पीर पागारे जे हुकुम बाद हुर जमात जे ख़लीफ़नि ऐं अॻवाननि पारां बचाव बंदनि जो दौरो कयो वियो। पीर पागारे जो चवणु आहे त हुर जमात बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे मुतासिरनि खे जमात खाने में तरसाए 3 वेलनि जी मानी जो इंतज़ाम कयो वञे। अहम ख़बर नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया। पीर पागारे पंहिंजी हुर जमात जे ख़लीफ़नि खे बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वाहर जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हुर जमात बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे मुतासिरनि खे जमात खाने में तरसाए 3 वेलनि जी मानी जो इंतज़ाम कयो वञे। पीर पागारे पंहिंजी हुर जमात जे ख़लीफ़नि खे बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वाहर जो हुकुम ॾेई छॾियो। पीर पागारे जे हुकुम बाद हुर जमात जे ख़लीफ़नि ऐं अॻवाननि पारां बचाव बंदनि जो दौरो कयो वियो। पीर पागारे जो चवणु आहे त हुर जमात बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे मुतासिरनि खे जमात खाने में तरसाए 3 वेलनि जी मानी जो इंतज़ाम कयो वञे। इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर वहीद मंगरियो सां। वहीद, अपडेट कजो इन अहम ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल के सरबराह रुहानी पेशवा पीर पागारे पंहिंजे हुर जमायत के ख़लीफ़नि ऐं ख़ासि अॻवाननि खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त हुर जमायत बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे ॿोॾि मुतासिर ऐं बरसात मुतासिरनि जी खे जमायत खाननि में तरसायो वञे, 3 वेलनि जी पानी जो बंदोबस्तु कयो वञे ऐं हर सहूलियत ॾिनी वञे। सिंध समेत सॼे मुल्क में मुसलसिल बरसातनि सबबि वॾो जानी नुक़सानु थियो आहे। पीर पागारे वधीक चयो त सिंध जे माण्हुनि सां हमेशह गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासूं। हर मुमकिन मदद कई वेंदी। पीर पागारे जे हुकुम खां पोइ सॼे सिंध में हुर जमायत जा मोजिज़ ऐं ख़लीफ़ा सरगर्म थी विया आहिनि। कुल मुतासिरनि जी मदद में मसरूफ़ आहिनि। पीर जे गोड़ भरिसां बचा बंदनि ते हुर जमायत जा जवान मुक़ररु करे छॾिया आहिनि। जी ठीकु आहे वहीद, इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।